सल्लल्लाहु अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि साअतिन व फ़ी कुल्लि साअत वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो। मजमू थोड़ा ही महसूस न कयो, काफ़ी मोमिन वेठा आहियो। कोशिश कयो तव्हां पंहिंजे दुआउनि में मां हक़ीर जे दुआउनि जी क़बूलियत लाइ सलवात बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो। जंहिंखे सलवात नथी अचे उनजो त पंहिंजो नसीब आहे। जंहिंखे अचे थी एहसान समझी न वाजिब समझी इमाम ज़माना जे ज़हूर लाइ गॾिजी सलवात बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सैयदना व नबीना व तबीब क़ुलूबिना व शफ़ीअ ज़ुनूबिना मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद। सलवात अस्सलातु वस्सलामु अला अख़ीही व वज़ीरिही व ज़ीनति मस्जिद महराब वल
अस्सलातु वस्सलामु अला हुसैन वला खुदा फी अर्ज़ करबला अल्लज़ी काला दवक्त विदा मिनल ख़याम या ज़ैनब अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा बावाज़ बुलंद सलवात। नारे तकबीर। मजलिस जी न शुरुआत तव्हां हाणे ही थकिजी पिया आहियो। कोशिश करो जुबान के हरकत जो जी अल्लाह बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी जवाब जो नारे तकबीर। सची पुछो तव्हांजो इहो आवाज़ पिंडाल खां ॿाहिरि ई कोन थो वञे। इबादत करण आया आहियो, कोशिश कयो थोड़ो ताउन कयो गॾिजी नारे रिसालत। थोड़ा ही महसूस न कयो, गॾिजी सभई चओ नारे रिसालत, नारे हैदरी। ईअं न जीअं अली बुलंदा हथ बुलंद करे नारो अहिड़ो हणो जो घेटी वारनि खे ख़बर पए त अंदरि मजलिस थी हले। गॾिजी हथ बुलंद करे नारे हैदरी या अली हुसैनियत यजीदियत अहल बैत जे दुश्मन ते लानत खानदान मुस्तफा ते गॾिजी सलवात बुलंद आवाज़ सां सभई करो। खालिक कायनात तव्हांजो अचण अल्लाह इबादत में शुमार फरमाए। मजलिस में मां दुआ तव्हां लाइ घुरां थो, कोशिश कयो दुआ जा हथ भी खणो, आमीन सभई चओ। बीमारन के अल्लाह शिफा अता फरमाए। अन्या कुछ मोमिन खामोशन सभई आमीन चओ। बे औलादन के अल्लाह औलाद नरीना अता फरमाए। परेशान हाल मोमिनन जो खालिक परेशानियों खत्म फरमाए। अन्या मां अपील कंदुम सभई गॾिजी आमीन चओ। अल्लाह हिन तॾे खे ता क़यामत आबाद व शाद फरमाए। खुसूसन नवीद अली जी ये मेहनत या जेतरन भी मोमिनन हिन प्रोग्राम में ताउन कयो आ, हिन ज़िक्र जो सदको अल्लाह तव्हांजो मां हकीर जो दुआऊं कबूल फरमाए। खुसूसन साईं मरहूम गदा हुसैन हिन फानी दुनिया के छॾे वियो आ। सभई मोमिन आमीन चओ। हिन ज़िक्र जो सदको अल्लाह साईं जा दर्जात बुलंद फरमाए। जेतरा मोमिन अज़ादार हिन दुनिया के चले विया आहिनि सभिनी जे क़ब्रुनि खे अल्लाह नूर सां मुनव्वर फरमाए। ज़िक्र जो सदको